ऐ मुंहिंजा सिद्दीक मुहम्मद करीम मुंहिंजी अमानत थी इन्हीं खे मदीने पुॼाइजां इन्हीं मुझी अमानत के पान सा वठी अचजां इन अमानत के मां मुहम्मद करीम तुझे हवाले तो कया अल्लाह तो फरमाए मां हवाले तो कया मुझो हबीब मुझी अमानत अली जे हवाले होडे अमानतूं हम हेडे वरी सिद्दीक जे हवाले अमानतूं आहिन मुझे महबूब पाक अलैहि सलाम जे प्यारे अली भी कमाल करे छजो तो सोहणे सिद्दीक भी कमाल करे छजो रुगो हिकड़े पासे जो रिकॉर्ड न वजाइबो आ बई पासा बुधजन पो तुझो अकीदो बचंदो बाकी सही 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 शिया भी वेचारड़ा चंगा हन वेचारड़ा छामे चंगा हन वेचारड़ा चंगा हन जो अहल बैत सा प्यार था कन हाने मां एकड़ो तवा के अकीदो बुधाया छो त ही महफिल एड़ी नाहे जो हिन महफिल के बदबूदार बनाएजे हिन महफिल के खुशबूदार बनाएजे छा कजे आड़े जो छा कजे खुशबूदार बदबूदार न बनाएजे पर हिकड़ी मजबूरी आ तां जे हिकड़ो अकीदो तवा के शियन जो बुधाया पो तवा का पुछां थो त तवा चओ त शिया भलान आई तवा का पुछंदुस त इन जी अहल बैत सां मोहब्बत आहे हवालो मां थो ॾियां अब कैसेट थे थी पक ए मोबाइल में भी थे थी आई हिन हवाले जो मां जवाबदार आहियां जेसी ताईं जेरो आहियां हयाती आहे लाड़काने चवंदो नसीराबाद चवंदो मेहड़ चवंदो शाहपुर चाकर चवंदो हैदराबाद चवंदो कराची ओ पेशावर लाहौर ताईं पर मक्के मदीने ताईं ॿधल आहियां हवालो मां थो ॾियां ॼटकी ॻाल्हि कान्हे इल्म जी ॻाल्हि कयो इल्म जी ॻाल्हि ॿुधो ऐं यादि कयो शीयन जो किताब आहे जंहिंजो नालो आहे जिला उल उयून नालो तो सुठो आहे अखियुनि जी रोशनी नालो तो इहो अथसि पर आहे अखियुनि जी ऊंदाही जिला उल उयून किताब जो नालो आहे जंहिं मौलवी लिखियो आहे उहो शियो आहे उन्ही मौलवी शीए जो नालो आहे मुल्ला बाकिर मजलसी ऐं जीअं असां चऊं न हिन असांजे इलाइक़े में त असांजे सोहणे मशहूरनि वारे साईं फरमायो आहे चओ सुभान अल्लाह त असांजे लाइ इहा हुज्जत आहे असांजे लाइ छा आहे ॾाढे चो असांजे लाइ हुज्जत आहे त मुंहिंजा दोस्त जीअं असां पंहिंजे कंहिं बुज़ुर्ग जो नालो खणो बा फलाणे बुज़ुर्ग चयो आहे त असांजे लाइ इहो अखियुनि जी ॻाल्हि आहे त जीअं असांजो साईं केवला मशहूरनि वारा हुआ इहे शीयनि जो बि ईअं वॾो आलिम हो मुल्ला बाकिर मजलिसी हुनजो नालो हो हुनजो हिकिड़ो किताब लिखियलु कोन्हे हुनजा 30-40 किताब लिखियलु आहिनि शीयन जे दुनिया में वडे खां वडो आलिम आ शीयन वट वडे खां वडो मुस्तनद आलिम आ पक्को सच्चो हुनन जे मजहब जो हुनन जे ताईद वारो मौलवी आ उन्ही जलाल उयून में लिखियो आ थोरो पांजे होश के संभाले वेजा चवंदे शर्म थो अचे खुदा जो कसम मुखे चवंदे हया थो अचे मुझी जुबान मुझा दोस्त उथले नथी त मां किए चवा हाने तवा के रुगो फैसलो वठणो आ त जेके चवन था शिया वेचारड़ा चंगा हन अहल बैत सा मोहब्बत कन था हाने बुधो त अहल बैत जी गिला है या मोहब्बत आ चवे तो जमल फातिमा ज़हरा जो अली सा निकाह थियो मुल्ला बाकर तो लिखे पो फातिमा ज़हरा के नबी पाक अली सई जे हवाले कयो अली सई फातिमा ज़हरा के घर वठी वियो रात बीबी साहिबा अली साईं वट रही सुबह जो सवेर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज पढ़ी पांजे न्याणी सा मिलण विया परणाई थम लाडली न्याणी आ हाने मिली चांस वञी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिए जो बीबी साहिबा जे घर आया त बीबी साहिबा रोए वेठी हुजूर पाक फरमाइन था फातिमा जी मुझा बाबा छो थी रोई हाने फातिमा थी जवाब दे शियो तो लिखे अब्दुर्रहीम न तो चवे फातिमा छो थी रोई शियो तो लिखे त फातिमा जवाब दिनो या रसूल अल्लाह मुझा बाबा तव्हां जेको मुखे मुड़स दिनो आ उन जो पेट वड्डो आ अवां जेको मुखे मुड़स दिनो आ
उन जा दंद निकतल आहिन। अवां जेको मुड़स मुखे दिनो आ उन जूं अखियूं ॾेडर जहिड़ियूं आहिन। अवां जेको मुखे मुड़स दिनो वा उन जे वात में बदबू आ। अवां जेको मुखे मुड़स दिनो आ ओहो सुञो आ। अवां जेको मुखे मुड़स दिनो आ उन जा हे हड्डा संधन वारा बेसुरा खराब आहिन। मुखे कुरैश जूं औरतूं ताना थियूं हणन पियूं त कहिड़ो तोखे मुड़स मिलियो आ। इन जे करे मां रोई रही आहियां। ओ खुदा बस बिरोही जे गोठ जा मुसलमानो अवां काबे दे मुंह कयूं वेठा हो। सच ॿुधाइजो त अलीअ जहिड़ो सुहिणो जवान दुनिया में आहे? ॻाल्हायो। अॼु बि खणी तव्हां सैयद ॾिसो हली। मुंहिंजा दोस्त अक्सर करे घणो करे ईअं इल्ला माशा को किथे को शाह साहब सगोरो शिकिल शबात जो सादो हुजे त ॿी ॻाल्हि आहे, न त अलीअ जे नसुल जा सैयद सादात जिथे ॾिसंदा हूं त सुहिणा हूंदा आहिनि। अबो जो सुहिणो आहे त औलाद बि सुहिणी आहे। चओ अबो जो सुहिणो आहे त अली औलाद बि। छा अली कोझो हो या सुहिणो हो? हिकु ॻाल्हि जॾहिं सुहिणो आहे भला ॿिए नंबर में तव्हांजी न्याणी या मुंहिंजी न्याणी मां परणाए ॾियां या तव्हां परणाए ॾियो, उहा ॿिए ॾिहाड़े ते पीउ खे चवंदी अब्बा तो मूंखे किनो मुड़ुसु ॾिनो आहे। असांजे त सिंध में रवाज आहे त न्याणी वीचारड़ी अहिड़ी साबरीन हूंदी आहे जो कुते जे कढल आहे त बि पुछंदी कान्हे। अबे मुड़ुसु ॾिनो आहे, जेको ॾिनो आहे सो मूंखे क़बूल आहे। ख़ुदा जो कसम आहे, कुंवार हुजे फातिमत ज़हरा जहिड़ी कुंवार हुजे, घोट अलीअ जहिड़ो हुजे, वरी परणाइण वारो मुहम्मद अरबी हुजे ऐं फ़ैसिले करण वारो अल्लाह हुजे। मुझा दोस्तों खातून बि हसीन जमीला, अली मुर्तज़ा भी हसीन जमीला। मुझा दोस्त अज़ीज़ उन जे लाइ फातिमा कान चवंदी रुगो शीयन पंहिंजे किताब में इहा ॻाल्हि लिखी छॾी आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो ॿेली ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी ॿुधायो त इहा अहल बैत सां मोहब्बत आहे या दुश्मनी आहे? अहल बैत शुरू ई थिया कंहिंखां? अली खां। ॾाढो जो कंहिंखां? खुली चो कंहिंखां? जेके चवंदा आहिनि असां अहल बैत जा हुबदार आहियूं, असां अहल बैत जा हुबदार आहियूं। अब्दुल रहीम खे हुब कान्हे। मां उनखे ॿुधायां थो त चाचा कन खोले ॿुधो, जॾहिं सिंध में हिकिड़े बकवास कई ही देवबंदी त अली अहल बैत नाहे, हसन अहल बैत नाहे, हुसैन अहल बैत नाहे, फातिमतु ज़हरा अहल बैत नाहे, जेको साबित करे उनखे मां लख रुपयो न विझां। पोइ अहल बैत जा हुबदार सॾाइण वारा खिगियूं हणण वारा काॾे मरी विया, उन्ही खे जवाब ॾिनो हो त अब्दुल रहीम जवाब ॾिनो हो। मुझा दोस्त काॾे विया हुए सैयद सॾाइण वारा? वे काॾे विया? हैदरी सॾाइण वारा काॾे विया? हुबदार सॾाइण वारा मरी विया? अॻ में लिखंदा त न अलीअ खे अहल बैत असां साबित कंदासीं। इहे कुंड में वेठे हलवा खाधऊं, कुंड में वेठे गजरूं खाधऊं, कुंड में वेठे बकर उॾारियऊं। ख़ुदा जो कसम मां फ़ख़ुरु नथो कयां, मूं कॾहिं ॻाल्हि कान कई आहे, पर अॼु कयां थो। रब करीम जो कसम, घटि में घटि त 50 रैफलुनि जे विच ते मुंहिंजी तक़ीर पे हली। वहाबी मुंहिंजा दोस्त रेफरू खणी आया, क्लाशन कॉपियूं खणी आया। सखर डिवीज़न जो कमिश्नर हो, उन कमिश्नर 144 लॻाए छॾी। असांजा रस्ता बंदि करे छॾियऊं, असां अची कोन सघियासीं। उन जलसे वारी जाइ ते ख़ुदा जो कसम राति जो लिकी मां 1 बजे पहुतो आहियां। सुबह जो मता पुलिस रोके, अहल बैत जे दुश्मन के केर जवाब ॾींदो? आधी रात जो लिकी 1 बजे आयो आहियां, सॼी रात मस्जिद में सुतो पियो आहियां। पुलिस ॿाहिरां घट घेर बंदि कयूं वेठी ही त अब्दुल रहीम खे अचण न ॾींदासीं। ख़बर तमल पई जो 12 बजे तक़ीर शुरू थी, अब्दुल रहीम अंदर वेठो हो। हे काॾे विया हुबदार? काॾे विया? हुबदार अब्दुल रहीम कोन थो मञे, असां हुबदार आहियूं। हाओ मञा थो, तव्हां कुटी खाइण वारा मजना आहियो, सिर ॾियण वारो मजनो वेठो आहियां मां। ओ मुंहिंजा दोस्त, ओ मुंहिंजा भाउ, अली असांजो इमाम आहे। चओ सुभान अल्लाह। अली असांजो इमाम आहे, अलीअ जी घरवारी पाक आहे। चओ सुभान अल्लाह। नबी की ला दिली बीवी
वली की माँ शहीदों के, उधर जलवा नबूवत का, विलायत का, शहादत का। खातून दे निहार जे इमाम हन कौनी जे घर में हन, जे अली वलिया त उन जे घर में आ, जे मोहम्मद नबी आ त उन जे घर में आ, विलायत बि उते आ, शहादत बि उते आ, नबूवत बि उते आ, शराफत बि उते आ। खातून जन्नत छो चवंदी अलीअ जे लाइ अली सुहिणो आ? चओ अली, अली सोनो आ। उन सोने के अली जी घरवारी छो चवंदी तो हुन जा दंद वॾा हन, छो चवंदी तो हुन जे वात में धप्पा, उहा छो चवंदी तो हुन जो पेट वॾो आ, उहा छो चवंदी तो हुन जूं अखियूं ॾेडर जहिड़ियूं आहिनि, उहा छो चवंदी त अली सुञो आ, कॾहिं कोन चवंदी। इहो शीए इल्ज़ाम हयो आ, खातून जे इज़्ज़त खे उन घटायो आ। असां सुन्नी ऐलान था कयूं त खातून जन्नत खे अली सां प्यार आ। हाणे हाणे तव्हां खां तो पुछां भली फतवा तव्हां जो, ये अहल बैत जा हुबदार हन छा बैत जा रुगो अहल बैत जा दुश्मन कोन्हन, मुझे सुने मुर्शिद दस्तगीर जा भी दुश्मन आहिन। तव्हां जो कहिड़ो अक़ीदा दिलबर दस्तगीर सैयद आहे या न आहे? सैयद आ त पोइ शीए खां पुछ ॾे ख़बर पीराण पीर खे मञींदो आ? खुदा जो कसम दिलबर दस्तगीर जो नालो ॿुधंदो आ त मरी पवंदो आ। घणो करे त बकवास कंदो, जे बकवास न कंदो त बूथ बुछड़ो कयूं कुते वांगुरु उथियो हलियो वेंदो। असांजो ईमान आ त मुंहिंजे अलीअ जी मोहब्बत बि ईमान जो जुज़ आ, त पीरान पीर दस्तगीर जी मोहब्बत बि ईमान जो जुज़ आ। सच्चो सैयद आ जो सच्चो। असां त सैयदनि जे लाइ मथो हणूं, असां सैयदनि जी हिमायत कयूं, असां सैयदनि जे पारां मुंहिंजा दोस्त धिका खाईंदा वतऊं, असां सैयदनि जी हिमायत में ऐं सैयद असां ते कावड़िया वेठा, पर सच्चा सैयद मुते न कावड़बा। चओ सुभान अल्लाह। ॾाढो जो सच्चा सैयद मुते कोन कावड़बा, छो त सैयदनि खे ख़बर आ त ही अब्दुर्रहीम असांजो ग़ुलाम आ। अली अली जी शान में छा ॿुधायां? शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। सुभान अल्लाह चओ। शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। ॾाढे सुभान अल्लाह। मुंहिंजा भा तव्हां खे हिकिड़ी अली मुर्तज़ा जी करामत ॿुधायां। ॾिसो त सोना शेर ख़ुदा खे ख़ुदा ताला केतिरो इल्म अता फरमायो आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़त जो दौर आ। अली मुर्तज़ा मदीने मां मुंतक़िल थी करे पंहिंजे गादी जो हंध कूफे खे बणायो आ। छा खे बाबा? अबू बकर सिद्दीक़ मदीने में रहियो, उमर फारूक मदीने में रहियो, अली मुर्तज़ा और हज़रत उस्मान गनी भी मदीने में रहियो, पर अली साईं पंहिंजी गादी खणी कूफे में आयो। काथे आयो बाबा? छो भला तव्हां चओ त मदीनो छो छॾियईं? अदा मदीनो छॾियईं कोन, मदीने सां हुन जो प्यार हो, पर इस्लामी रियासत वधी वई। चओ इस्लामी रियासत वधी वई, सरहदूं परे परे ताईं थियूं। पोइ हज़रत अली मुर्तज़ा चओ त मुल्क जे विच ते गादी जो हंधु ठाहियां जे चारई तरफ़ संभाल हिक जहिड़ी करे सघां।
इन जे करे कूफे आयो आ हिकड़े दिहाड़े जुमे जी नमाज आ शेर खुदा खुतबे जे लाइ उथियो आ मुअज्जिन खे चई बांग चओ खुतबो पढ़ाया मुअज्जिन बांग चई बस कई आ अली खुतबे जे लाइ उथियो आ हाणे खुतबो कोन थो पढ़े वेही थो रहे पाण फरमाइनि था बाबा खुतबो पो पढ़ंदासे जुमो पो पढ़ंदासे अग में हिकड़ो फैसलो कयूं था पो था खुतबो ऐं जुमो पढ़ूं मानू चो दाह त खणी केर कोन आयो आ कहिड़ो फैसलो थो हली करे को दाह खणी अचे तो फैसलो थे दाह त आई काने केड़ो तो फैसलो हली करे पाण सद क्यों पांजे गुलाम के फलाना जी किबला उठी हाजिर सही वन मस्जिद जे पुया हिकड़ो घर छड बियो घर छड टे घर में वन टे घर में ज़ाल ऐं मुर्स पाण में विढ़िया बीठा आहिनि उन्हनि ॿिन्ही खे वठी आ त तव्हां खे अली थो सॾे तव्हां जो फ़ैसिलो कयां विढ़ी विढ़ी ढांगा थिया हो बुछड़ा थिया हो अॼु फ़ैसिलो करायो मुझा दासरी जमात इंतजार में आ हैरत में आ अली अल मुर्तजा जो गुलाम वने थो हिकड़ो घर छड़े थो बियो घर छड़े थो टे घर में वयो त हाओ बराबर ज़ाल ई मुर्स पाण में विढ़िया बीठा हन झेड़ो लगो पियो आ माई बुन के गालव पदे धक पई हणे हो बुन के धक पियो हणे बिन्ही के हजरत अली जे गुलाम चयो हलो तवा के शेर खुदा सॾनि था अमीरुल मोमिनीन सॾे थो पियो हुकूमत इस्लाम जी हुई अली जो धाको हो देर कान थी आ बई जना हली आया माई बची हजरत अली जे आडो वेठी आ वो हमराह बची हजरत अली जे आडो वेठो आ शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो फरमाइन था मां तवा सा गलहाया तो अग में गलाई दुस माई सा पो गलहाई दुस मुर्स सा फैसलो कंदुस तवा के मुजो फैसलो मञणो पवंदो बिनी अर्ज को क़िबला जे तो जो न मनीदासे त कहजो मनीदासे पण फरमाता विच में तवा में केरो न गलाइंदो मां गलाइंदुस जैसा गलाया ओ गलाए बियो न गलाए भली सही पण हजरत अली मुर्तजा उन माई दे मुतवज्जह ओ माई जीजा जी साईं गाल सच्ची हुजे त हा कजा कूड़ी हुजे त न कजा किबला बुधा पान फरमाया था तुझी शादी चल कान हुई कुआरी हुई तुझो सौट हो सगो उन सा तुझा नाजायज ताल्लुकात थिया उन नाजायज ताल्लुकात जे करे तोखे पेट में बार थियो बार जदी जमण जे वेझो आयो तुझी मां गुनाह लिकाइण जे लाइ तोखे झंगल में वठी वनी बार जणायो आई बार तोखे पुट जाओ उन बार के कपड़े में वेढ़े हिकड़ो खामो हो खड जो उन्हीं में तुझी मां आई तू बार के संभारियो जेरे बार के इए तोखे बा का वठी तुझी मां घर दे रवानी थी 2 मिनट को न गुजरिया हिकड़ो कारे रंग जो कुत्तो आयो उन बार जे कपड़े में चक खजी बार के खयो तू आखिर मां हुई तुझो हिलाल या हराम पोजी गाला पर अमड़ त हुई तोखे रहम आयो तो पत्थर खयो पत्थर खणी तो कुत्ते के हयो कुत्ते के कोन लगो तुझे बार के मथे में लगो आई हो कुत्तो तो भजी वयो पर तुझे बार जे मथे मां रत निकरी पई तो मोटी करे उन जी पट्टी बधी कुत्तो भजाई वो पट्टी बधी बार के उन खामे में जेरो जो जेरो छड़े मोटी आई आ तोखे इन का अगते जी खबर ही काने का माई चो से खुदा जो कसम आ गाल एड़ी कई थी जड़ो तू असा सा गड होए बिल्कुल सही गाला तो सा कूड़ के रहणो पण फरंदा तू बस कर मुझा दोस्त अली माई बस गई हाने हुन मुर्स सा तो अली से गालाए ओ फलाना जी किबला हिन औरत सा तो जो निकाह थियो आ हाओ किबला हेतरो अरसो थियो आ 6 महीना या साल ते हाओ किबला ची पर 6 महीनन में साल में हिन तू घरवारी जो अंगु न डिठो आ न हिन तो जो डिठो आ न तो हिन जो अंगु डिठो आ तू जडही भी इरादो कंदो आ
त मां पंहिंजे घर वारी ॾे वञा रात जे टाइम ते तूं अकेलो हूंदो आ तुंहिंजी ज़ाल हूंदी आ ज़ाल ॾे वञण जो इरादो कंदो आ ओचितो तुंहिंजे आॾो हिकिड़ो बभर शेर अची बीहंदो आ उन शींहं खे ॾिसी तुंहिंजी घर वारी बि डिॼी वेंदी आ तूं बि परे भॼी वेंदो आ अॼु ताईं तव्हां हिक ॿिए जो अंग कोन ॾिठो आ अॼु तव्हां विढ़ी पिया हो अॼु मां तव्हांखे अलीअ फैसले लाइ घुरायो आ मुड़स तो चे क़िबला सच थो चवी वाकई 6 महीना साल थियो आ निकाह थियो आ पर न मां हिन जे वेझो वञी सघां थो न हीअ मुंहिंजे वेझो वञी सघे थी मां जॾहिं बि इरादो कयो आहे ज़ाल आहे पंहिंजी वेंदो आहियां त हिकिड़ो बभर शेर हूंदो आहे अॻियां ईंदो आहे साहु सुकी वेंदो आहे ज़ाल हिकिड़े पासे त मां ॿिए पासे अॼु वाकई विढ़ी पियासे नफ़रत थी पई आहे शेर ख़ुदा फरमाइनि था हाणे फ़ैसिलो ॿुधो बसि कयो चई ॿुधायो माईअ खे चवनि था माई चए जी क़िबला चई जेको ॿार तूं छॾे आई हुईं तोखे ख़बर काने काॾे वियो उहो वॾो थियो हे जेको तुंहिंजो मुड़ुस आहे सो तुंहिंजो इहो साॻो पेट ॼायो ॿार पत न अचई त मथो खोले ॾिसींसि तुंहिंजे पत्थर जो निशान बीठो आहे ओ मर्द जीव साईं हीअ तुंहिंजी सॻी माउ आहे इन तोखे ॼणियो आहे हाणे माउ ऐं पुट जो निकाह कोन थींदो आहे पर जेको विच ते शेर ईंदो हो सो झंग जो शेर कोन हो मां अली हुयसि ऐं अवां खे हिक ॿिए खां धार कंदोसि त मुंहिंजी बादशाही में माउ जो ऐं पुट जो ग़लति ताल्लुक़ न हुजे पोइ आख़िरकार अॼु मां तव्हांखे धार कयां थो हीअ माउ आहे ही पुट आहे हिक ॿिए खां धार थियो मां अलीअ जो फ़ैसिलो आहे या अली अबा हैदरी नारो वरी तहण जो अञा हिकिड़ो वरी हणो अबा अब्दुर्रहीम हैदरी नारे खां झलींदो आहे अलाए किथे झलियो अथव लाड़काने में नसीराबाद में तव्हां वटि हिकु केरले में डोकरी में किथे झलियो अथम आख़िर तव्हां बि हिकिड़ी मुंहिंजी कैसेट को ॿुधाए जंहिंमें मां चयो जो त नारे हैदरी न हणो मां ईअं ज़रूरु चयो हूंदो आहे त हैदर त असांजो इमाम आहे ईमान आहे पर अकेलो हैदर न तव्हां नारे तहक़ीक़ हक़ 4 यार चओ त बेड़ा पार थी पवनि नारे तहक़ीक़ ज़ोर नारे तहक़ीक़ नारे हैदरी कॾहिं झलियो आहे किथे झलियो आहे ईअं रुगो दुकान खे चिमकाइण जे लाइ पंहिंजे दुकान खे वधाइण जे लाइ फलाणो हीअं थो चवे फलाणो हीअं थो चवे ख़ुदा जा बाना सुन्नत जमात अॻे ई टुकड़ा थी पई आहे सुन्नत जमात अॻे ई कमज़ोर लॻी पई आहे रहंदो खाधो तव्हां जो खानो ख़राब कयो अवां सुन्नत जमात खे गॾु कयो ख़ुदा जो कसम आहे असीं नबी जे बचन जा बि ग़ुलाम आहियूं सहाबा जा बि ग़ुलाम आहियूं नबी जे ख़ानदान जा सैयदनि जा क़यामत ताईं ग़ुलाम आहियूं जेको सही हसब नसब सां सैयद आहे मुंहिंजे अखियुनि जे सिर जो ताज आहे बाक़ी रहियो साल त इल्ज़ाम हणण सां दुकान कोन वधंदो आहे दुकानदारी कान हलंदी मुंहिंजा दोस्त तव्हां केतिरो बि खणी माण्हुनि खे झलियो अब्दुर्रहीम जे तक़रीरुनि ते न वञो तव्हां छो आया हो भली झलण पर माण्हू त अचनि था नबी जा परवाना अचनि था सुभान अल्लाह जो नबी जा परवाना आया हो कोन आया हो मुझा दोस्त तव्हां अहले सुन्नत जे उलमा के अहले सुन्नत जे पीरन के अहले सुन्नत जे दरवेशन के अहले सुन्नत जे आलमन के हाफिजन के ॿुधंदा कयो वेंदा कयो मां तव्हां खे सॼी ज़िंदगी कंहिंजे लाइ मनो कान कई आहे हा ईअं चवंदो आहियां त वहाबिन ॾे न वञो शियन ॾे न वञो सुन्नन जा ग़ुलाम बणिजी वञो या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है और
और जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है। जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा, सभी नथा चो, जिसने ये छेड़े छेड़े थे तो जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा। हिकड़ी माई आ मराकश में रहंदी आ, 90 साल हुन जी उम्र आ। जॾहिं भी को ॾुखियो वक़्तु ईंदो हो, वह माई पंहिंजे अखियुनि ते हथ रखी चवंदी ही या रसूल अल्लाह। ॾाढे चओ या रसूल अल्लाह, ज़ोर सां हीअं अखियुनि ते हथ रखी या रसूल अल्लाह। 90 साल गुज़री विया, माईअ जो 100 वरियो पूरो थियो। माई मरी वई, माईअ खे कब्रिस्तान में पूरे मोटी आया। हिकिड़ो अल्लाह जो वली हुआ, 2 ॾींहंनि खां बाद माईअ खे ख्वाब में ॾिसे थो, पुछेसि थो फलाणी माई, जे जी क़िबला ॾे ख़बर, जे जेका पुछी त ॿुधायां, जे क़बर में मलाइक ईंदा आहिनि पुछाणे वारा, ग़िलाज़ुन शिदादुन सख़्त तबीयत जा हूंदा आहिनि, हुननि जूं अखियूं लाल हूंदियूं आहिनि, अखियुनि मां बाहि पई निकिरंदी आहे, हथ में गुर्ज़ हूंदा अथनि, विज वांगुरु कड़केदार आवाज़ हूंदो आहे। माण्हू क़बर में ॾकी वेंदो आहे, उहे 2 मलाइक जॾहिं क़बर में आया हूंदा तोखां पुछाणो त कयो हूंदऊं। माई चयो हाओ, चई पोइ भला तुंहिंजो हाल कहिड़ो हो? माई चवे थी त मुंहिंजी आदत हुई, 90 साल जॾहिं बि को ॾुखियो ॾींहुं ईंदो हो, अखियुनि ते हथ रखी चवंदी हुअसि या रसूल अल्लाह। सभई चओ ॾाढे या रसूल अल्लाह, ज़ोर सां या रसूल अल्लाह अग़िस्नी या रसूल अल्लाह अग़िस्नी या रसूल अल्लाह, रस या रसूल अल्लाह, रस या रसूल अल्लाह। मुंहिंजी आदत हुई ईअं चवंदी हुअसि, हेॾो मलाइक आया, आउं डिॼी वयसि, मलाइकनि खे ॾिसी यकदम अखियुनि ते हथ रखियुमि, अखियुनि ते हथ रखी क़बर में चयुमि अग़िस्नी या रसूल अल्लाह, रस या रसूल अल्लाह, रस या रसूल अल्लाह। 3 दफ़ा चयुमि, 3 दफ़नि खां पोइ अखियूं जो खणी खोलिया त मलाइक हुया कोन, मुस्तफ़ा साम्हूं बीठो हो, सोहणो नबी बीठो हो। चओ सोहणो नबी बीठो हो। मूंखे चओ 90 साल सॾु कया थी, अॼु क़बर में तो ते ॾुखियो वक़्तु हो, मां मुहम्मद आयो आहियां। माणिक मिट संदो ऊंदाहीअ में सोझिरो, हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो, सारियूं सॾ कंदो मुंहिंजो कोहारल के चधणी। असांजो तो उन्हनि सां प्यार आहे जेके या रसूल अल्लाह वारा आहिनि, बाक़ी असांजो कतई तौर सां न शीए सां प्यार आहे न वहाबी सां प्यार आहे। उॾरंदो शीओ अचे, ख़ुदा जो कसम पादर बि न हणांसि, वहाबी उॾरंदो अचे थुक बि न हणांसि, पर जेको वहाबियुनि जो ऐं शीअनि जो वरी हमदर्द हूंदो उन्ही खे बि उन्ही सां गॾु लेखींदा ई कोन आहियूं। असां चवंदा आहियूं जेको सुन्नत जमायत जो ग़ुलाम हुजे सो असांजे अखियुनि जो नूर आहे। सुन्नी थियो, पक्का सुन्नी थियो, न शीअनि जी हिमायत कयो न वहाबियुनि जी हिमायत कयो, 2 पासा बेड़े ते चढ़ो त दस्तगीर वारे बेड़े ते चढ़ो। कमल बेड़ो वहाबियुनि जो त कमल बेड़ो वरी शीअनि जो, ये 2 बेड़ा, हिकिड़ो हेॾे वेंदो ॿियो हेॾो, तूं टुब गरक थी वेंदे, लाश बि कोन लभंदी, तोखे को खणंदो बि कोन को। जेकॾहिं बेड़ी वठणी थी त रसूलुल्लाह जे बचड़नि जी बेड़ी वठी। हुज़ूर फरमायो अहल बैती का सफ़ीनत नूह, मुस्तफ़ा फरमाया था मुंहिंजो अहल बैत नूह जे बेड़ी जे मिसाल आहे। आला हज़रत अजीब ॻाल्हि कई आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। अल्लाह जे वलीअ जो ॾिसो फ़ैसिलो त कहिड़ो आहे। हाणे तव्हांखे छा ॿुधायमि त हज़रत नूह जी बेड़ी कंहिंखे सॼो आहे? रसूलुल्लाह अहल बैत। छा भई चओ कंहिंखे सॼो अथई?
पर वरी सितारा नबी पाक सॼो आ साहबन खे बेड़े में चढ़ो समुंड में हलायो अखियूं तव्हां जूं सितारनि में हुजनि छो त पानी घणो आहे न ओलह जी ख़बर पवंदव न उत्तर जी न ॾखण जी पर जंहिंमहिल तव्हां हूंदव वेठल बेड़े में नज़र हूंदी तव्हांजी असहाबनि में त इहो बेड़ो सिधो मदीने अची पहुचंदो वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर सा सल्लल्लाहु ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मां तव्हांजे अक़ीदे जी ॻाल्हि कंदो आहियां अक़ीदे जी त पंहिंजो अक़ीदो बसो मज़बूत रखो न सुन्ननि सां न वहाबिन सां तव्हांजो लाड़ो हुजे न तव्हांजो शीयनि ॾे लाड़ो हुजे तव्हां कट्टर सुन्नी हुजो कट्टर कट्टर तव्हां में ईअं केरु उमेद न रखे त यार वीचारो असां सां ठहियल जागो था ॿिन्ही पार्टियुनि मां केर भी अवां में उम्मीद न रखे त असां सां ठहियल ॿई पार्टियूं तव्हां मां बेज़ार हुजनि राज़ी हुजे त राणो राज़ी हुजे मदीने वारो राज़ी हुजे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत पीरान पीर दिलबर दस्तगीर जे 11 जो महीनो आहे हिकिड़ी ॿ ॻाल्हि उन्ही जी बि ॿुधायां त ख़बर पइजी वञे छो त अलीअ जो शान त खुटण जो आहे ई कोन को पर हाणे मां बि पोढ़ो माण्हू टाइम बि पूरो पियो थिए बड़ी ॻाल्हि खे समेटींदा वञूं अलीअ जे शान खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं बयानु कजे त हेड़ियूं कई कचहरियूं हुजनि महफ़िलूं हुजनि अली जो शान खुटण जो आहे ई कोन सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ऐं असांखे अली वणे थो पीरान पीर भी वणे थो जो पीरान पीर औलाद अलीअ जी तव्हां सभु पीरन वारा हूंदव जेको बेपीरो आहे सो हथ मथे खणे अब जो बिना पीर जे हुजे न बिना पीर जे हथ खणंदव भला पीर वारा हथ खणो ओ मुंहिंजा सोना के मशहूरी शरीफ जा मुरीद हूंदा चओ सुभान अल्लाह के साईं कंबर वारे जा मुरीद हूंदा के वरी सोहणे साईं जा मुरीद हूंदा के सोहणे सजण साईं जा मुरीद हूंदा के कंहिं जीलानी जा मुरीद हूंदा के वरी सोहणे पीर पगारे जा मुरीद हूंदा मुंहिंजा दोस्त सभई पीर भलारा मुंहिंजा भाव असां सभिनी पीरनि जा गुलाम ऐं ख़ादिम आहियूं अवां मां केर बि बेपीरो कोन्हे अवां ॿुधी छॾियो असांखे अली त वणे थो पर अलीअ जा बचड़ा बि वणनि था आहे या न आहे बेटा साहब चयो तो मीरा शाह मदद कर अची औखी वेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पाजी दे पेर औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते मीरा शाह मदद कर मुहय्यदीन मिली आही अब्दुल लतीफ जो वसीलो वली हाणे हसनी पीर हली अची कर का माड़ मुरीद ते बेटा साहब तो हसनी भी आ अली जी औलाद भी आ कहजी औलाद आ अलीअ जी औलाद तॾहिं त असांखे वणे थो न इहो अलीअ जो बचड़ो आहे ऐं जेको अलीअ जा बचड़ा हसनी हुजनि या हुसैनी हुजनि अली साईं जी औलाद ॿ क़िस्म हिकिड़ा सोणे हसन जी औलाद ॿिया सोणे करबला वारे हुसैन जी औलाद असांजे लाइ ॿई अखियुनि जो नूर पर ख़ुदा करे हुजनि सुन्नी बाक़ी हेॾे होॾे थिड़ी वियो पोइ ख़ुदा करे घर ख़ुशि वेठो हुजे
पाण मुजादा फिरल सा यारी न रखंदासे छो त जेको अबे ॾाॾे खां फिरी वियो सो अब्दुर्रहीम खे बि कोन वणंदो अब्दुर्रहीम खे उहो थो वणे जेको दिलबर दस्तगीर खे पसंद फरमाईंदो आ औलिया अल्लाह सा निस्बत रखंदो आ वलियन जी जमात में शामिल होंदो आ बाकी तरीको फिटो कई त पो नूह नबी जो पुट भी होयो न होयो त नबी जी औलाद पर अल्लाह ताला फरमाए तो इन्नहु लैस मिन अहलिक ओ नूह नबी आहे त पुट तुंहिंजो पर बेफरमाना मां अल्लाह इन के तुंहिंजे खानदान मां बि कढी छॾियो आ याद रखो जेकॾहिं शियो सॾाए वरी सैयद सॾाए असां उनखे सैयद कोन था मञो कुरान तो चवे त शियो थियो आ त तू नबी जे औलाद खां ही निकरी वयो आ नबी जी औलाद वो हुंदो जो अहले सुन्नत वल जमात जे तरीके ते हुंदो सुभान अल्लाह चो गौस पाक जी हिकड़ी करामत बुधो बस पाण बथियन का वरी नमाज पढ़बी दुआ घुरबी अल्लाह सी तवा सा सबरी जी हाजिरी कबूल फरमाए माशाअल्लाह सुभान अल्लाह जोर सा चई छड़ियो सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ओ मुजा प्यारा दोस्त अजीज मुसलमान भा गौसल आजम जूं एतिरियूं करामतूं हन जो सॼी जिंदगी बयान कर त करामतूं खुटण जूं न आहिनि हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी ॾाढे सुभान अल्लाह चो नक्शबंदी सिलसिले जो इमाम पेशवा है उन जे बाबे जो नालो हो हजरत ख्वाजा अब्दुल अहद छा नालो हो ॾाढे ॻाल्हायो ख्वाजा ओ संदुस बाबो जेको सो कादरी सिलसिले में हजरत शाह कमाल केथली जो मुरीद हो अबो सदुस जो बाबो हजरत ख्वाजा अब्दुल अहद नालो मुर्शिद हलजे जो नालो आ हजरत शाह कमाल केथली जीलानी जीलानी बादशाह एकड़े दिहाड़े रात जे टाइम ते सुतो पियो आ हजरत इमाम रब्बानी जे वालिद ख्वाब ॾिठो सुबह जो पांजे मुर्शिद वटायो आ पांजे मुर्शिद के चई सोना मुर्शिद रात मां ख्वाब ॾिठो आ उन ख्वाब जो ताबीर बुधाए पाण फरमाइन था केड़ो ख्वाब लदो थी जैसे मुझे घर जे अंगण में मुझे घर जे आडो एकड़ो वण निकतो आ जे वण जूं तारियूं जेके हुयूं से सजे रूह जमीन में मशरिक का मगरिब ताईं शिमाल का जनूब ताईं चारई तरफ पखड़जी वयूं आहिनि पोछा ॾिठी चेबो पो मुंह ॾिठो तो उन वण में जेतरा डार हा उन डारन में वरी नंढड़ियूं डारियूं हूं डारन में वरी नंढड़ा पन हा पन्नन में वरी गुल हा हर एक गुल इए पियो चमके जी आसमान में सितारो चमकंदो वा ऐं सही उन वण में एड़ी त खुशबू हुई जो मां हैरान आया ऐं उन वण जे ॿाहिरां हिकड़ो हसीन जमील नौजवान घुमी रहियो आ जे चौकी ॾिबी आ गाह के फसल के संभाल ओ वण जे ॿाहिरां फिरी रहियो आ उन सोने जी सूरत त एड़ी हुई जो मूं सॼी जिंदगी में एड़ो सोहणो ॿार कोन ॾिठो आ मां तुंहिंजो मुरीद आहियां तू मुझो मुर्शिद आ तू पीरान पीर जी औलाद आहियां मां सिलसिले कादरी में शामिल आहियां अवां सां मुंहिंजी बैयत आ हाणे मुंहिंजे ख्वाब जो तू ताबीर त ॿुधा हज़रत शाह कमाल केथली का मामूली शइ कन तमाम वॾो वलीउल्लाह खिली भाकुर पाएस तो ओ सोहना अब्दुल अहद के जीव साईं के तोखे लख मुबारक हुजन इन तुझे ख्वाब जो ताबीर इहो आ तुझे पुठीअ मां हिकड़ो जवान पैदा थींदो जेको इन सॼी रूह ज़मीन तां शिरक ऐं बिदअत खे ख़त्म करे मुहम्मद जे दीन जी तजदीद कंदो ऐं मुजद्दिद हूंदो अहिड़ो मुजद्दिद हूंदो जो मुंहिंजे महबूब करीम जे सुन्नत खे हर जहान में आबाद इशाद करे छॾींदो जेके माण्हू बिदअती हूंदा उन तुंहिंजे फर्ज़ंद जे सोहबत में नेक ऐं सालिह बणिजी वेंदा कुछ अरसे खां पोइ ख्वाजा अब्दुल अहद जे घर इमाम रब्बानी ॼावा पुटड़े खे खयईं कि मुर्शिद खे ॾेखारियां हिन जे लाइ तो ख्वाब न ॾिठो को ॿियो आहे
मुझा दोस्तों अदीजो नंढड़ो बचड़ो आ बंधड़न में या खीर पिया का बिन ॾींहनि जो जावला कपड़े में खणी पंहिंजे मुर्शिद जी दरबार में वयो आ जॾहिं मुर्शिद जी दरबार में पहुतो आ अञा अंदर दाख़िल कोन थियो आ जीअं जो दाख़िल थे त मुझा दोस्त ख्वाजा कमाल केथली रहमतुल्लाह ताला अलैह ख्वाजा अब्दुल अहद जे अचण खां अॻे ई उथियो बीठो हुजे मुझा दा मुरीद खे चई मरहबा चई छो तव्हां उथिया बीठा हो क़िबला वेहो चई तूं मुंहिंजो मुरीद आ मां तुंहिंजे लाइ कोन उथियो आहियां पर जेको ॿार खयूं थो अची मां इन्ही जे लाइ उथियो आहियां तो जेको ख्वाब ॾिठो हो उहो तुंहिंजो ख्वाब इन्ही ॿार जे करे सचो थियो आहे इहो तुंहिंजो ॿार वक़्त जो मुजद्दिद थींदो जेको मुंहिंजे रसूलुल्लाह जे सुन्नतुनि खे जीआरींदो उन इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो आहे अज तोखे बुधाया तफसीर जो हवालो भी तोखे बुधाए छया तफसीर जो नालो आहे मजहरी हजरत मौलाना सनाउल्लाह पानीपती जो लिखला उलमा वट मशहूर तफसीर आ उनी तफसीर में एकड़ो वाक़ियो लिखला इमाम रब्बानी जो ओ तोखे बुधाया इंशाअल्लाह ताला तो जा बेड़ा पार थी वेंदा बुजुर्ग सनाउल्लाह पानीपती लिखे थो तो ख्वाजा साहब हजरत इमाम रब्बानी पांजा ब साहबजादा हजरत ख्वाजा मोहम्मद सईद चो सुभान अल्लाह डाडे सुभान अल्लाह आई हजरत ख्वाजा उर्वतुल वुस्का सदन बियो नंबर साहबजादो लाहौर में हिकड़े मौलवी साहब जे मदरसे में छड्या पान फरमाइन था बाबा इन मुझे बचड़न के पढ़ाए ठीक आ सही उन मौलवी साहब हजरत इमाम रब्बानी जा बई साहबजादा पढ़ाण शुरू 15-20 ॾींहनि खां पोइ साहबजादा घर घुमण आया पंहिंजे उस्ताद खे बि वठी आया उनी उस्ताद चयो त मूंखे तव्हां पंहिंजे वाल साहब सां मिलायो मां तव्हांजे बुज़ुर्ग वाल साहब जो दीदार कयां मां खादिम आहियां तव्हांखे पढ़ायां थो अवां मुंहिंजा शागिर्द हो पर अवां जो बाबो वली आहे उन वलीअ जो मां दीदार कयां हलो से साहबजादा वठी आया हवेली शरीफ जे ओताक में रहायूं उस्ताद जी खिदमत कयूं सुबह जी नमाज खां पोइ इमाम रब्बानी सां मुलाकात थी उस्ताद जी खिदमत कयूं ॾाढो अदब कयूं त मुंहिंजे बचड़नि जो उस्ताद आहे उस्ताद के तोहफ़ा तहाइफ़ ॾेई सुबह जो रवानो फरमायूं जमल उस्ताद रवानो थी वियो आहे तमल ख्वाजा इमाम रब्बानी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे ॿिन्ही साहबजादनि खे घुरायो आहे घुराए फरमाइनि था बाबा उस्ताद त तव्हांजो ॾाढो क़ाबिल आहे पढ़ियल ॾाढो होशियार आहे पर मां छा कयां तव्हांजे उस्ताद जे पेशानी ते लिखियो पियो आहे शकीयुन बदबख्त छा लिखियल आहे शकीयुन अरबी में सिंधीअ में माना बदबख्त उस्ताद तव्हांजो आहे मां बचड़ा त छॾिया आहिनि पर अॼु मां ॾिठो त मां त हिन जे पेशानी ते कुदरती लिखियो पियो आहे बदबख्त इहो अल्लाह वारा पढ़ंदा हन सब कंहिंखे ख़बर कान पवंदी आहे दुआ कयो अल्लाह सी तव्हां असांजी पेशानी ते सईदुन लिखी छॾे छा लिखे बाबा सईदुन लिखी छॾे नेक बख्त लिखे शकीयुन बदबख्त न लिखे इमाम रब्बानी जमल ईअं चयो त बाबा तव्हांजे उस्ताद जे पेशानी ते लिखियो पियो आहे बदबख्त त ॿई शागिर्द ॾकी विया अबा असांजो उस्ताद आहे बाबा उस्ताद आ त मुंहिंजे हथ में त कोन्हे जो तकदीर में आहे शागिर्द जो बुझा बाबा तव्हां दुआ घुरो अल्लाह साईं असांजे उस्ताद जे पेशानी तां या शकावत दूर करे सआदत लिखी छॾे छा लिखे सआदत लिखे पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाता 2 मिनट बीहो मां मुराक़बो कयां हजरत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह मुराक़बो फरमाइन था हजरत इमाम रब्बानी मुराक़बे करण खां पोइ मथो मथे खयो आहे पाण फरमाइन था अब्बा मां मुराक़बो त सरहंद शरीफ में कयो आहे पर मां लोह महफूज़ में ॾिठो आहे चओ सुभान अल्लाह किथे ॾिठो आहे लोह महफूज़ में लिखियल आहे त उते बि लिखियो पियो आहे शकीयुन बदबख्त पर तकदीर ब किस्म हुंदी आ एकड़ी दुआ सां टरी वेंदी आ बी दुआ सां बि कान टरंदी आ
तवाजे उस्ताद जे लाइ जेको बदबख्त लिखियल आ उहा तकदीर आ जेका दुआ सां बिका न टरंदी आ। तंहिंजे करे मां मजबूर आहियां दुआ घुरा हा टरी पवे हा पर हे ओ क़िस्म नाहे, हे ॿियो क़िस्म आ। कहिड़ो क़िस्म आ? अहिड़ो क़िस्म आ जंहिंसां इहा तकदीर टरंदी न। हिकिड़ी तकदीर दुआ सां टरी वेंदी आ पर हीअ तकदीर अहिड़ी आ जेका दुआ सां टरंदी कान्हे। पुटड़ा कदमन ते किरी पिया बाबा वरी भी का मेहरबानी थे दुआ फरमायो। हजरत पीरान हजरत ख्वाजा मुजद्दिद अल फसानी रहमतुल्लाह अलैह 2 मिनट वरी मुराकबो कयो आ। मुराकबो करे वरी मथो मथे खयो आ। पाण फरमाइन था हाओ मुखे हाणे याद आयो वा पीरान पीर बगदाद वारे जो चवण आ त जेका तकदीर दुआ सां भी का न टरंदी आ उहा मुझे दुआ सां टरी वेंदी आ। तंहिंजे करे हाणे इएं था कयूं जो मां इमाम रब्बानी पीरान पीर जे वसीले सां दुआ घुरां थो या इलाहल आलमीन अब्दुल कादिर जीलानी जे सदके अणटर तकदीर तूं टारी दुआ हिन फकीर जी दुआ बि पीरान पीर जे सदके कबूल फरमा। 2 मिनटन खां पोइ हज़रत सही फरमाइनि था बच्चा तव्हांखे मुबारक हुजे जो तव्हांजे उस्ताद जी पेशानी ते लिखजी वियो आ नेक बख्त। हजरत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हा त मुंहिंजूं दुआऊं बि हजरत पीरान पीर जे वसीले सां कबूल थींदियूं आहिनि। सभई सुभान अल्लाह चओ, ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। मुंहिंजा दोस्त अल्लाह वारनि जो पाण में ठाहो हूंदो आहे। अल्लाह वारा पाण में मुहबत कंदा आहिनि, अल्लाह वारा हिक ॿिए जो एहतराम कंदा आहिनि, अल्लाह वारनि वटि ग्रुप बंदी कान हूंदी आहे, अल्लाह वारा हिक ॿिए जे शान खे ॿुधी ठरंदा आहिनि। आओ तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए पोइ दुआ ख़ैर जी घुरां। लाहौर जो शहर आहे, चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अॼु खां 300 साल अॻु जी ॻाल्हि आहे, चओ सुभान अल्लाह। 200-300 साल सन्नु याद मूंखे चिटो न आहे पर अंदाज़ो आहे त 200 साल खां मथे आहे, 300 साल खां घटि आहे। इन दरमियान जी ॻाल्हि आहे मुंहिंजा दोस्तो। उहो ज़मानो आहे जंहिं ज़माने में लाहौर में रंजीत सिंह सिख जी हुकूमत हुई। कंहिंजी बाबा? ॾाढे चो सॼे पंजाब ते सिखनि जी हुकूमत हुई ऐं जेको सिखनि जो सरदार हो उनजो नालो हो रंजीत सिंह। उन्हीं जमाने में लाहौर में 2 घर रहा। हिन पासे मुसलमान जो घर रहा, हिन पासे सिख जो घर रहा। उन सिख शादी कई आ, मुसलमान जी नियत खराब थी पई आ। मुस्तफा फरमाए तो तुझे पाड़े में काफर हुजे तब हुन जो हया कजा। सुभान अल्लाह चओ। पाड़े में काफर हुजे, काफर जे घर में भी बुछड़ी नियत न कजा। असां त मुसलमाननि जे घरनि जी बेहरमती कयूं था, मुसलमाननि जी इज्जत लुटे थो पियो। अल्लाह से शरह सां तव्हांखे हिदायत फरमाए चओ आमीन। उन मुसलमान जी बदनीयत हुजे या सिखणी जेका आहे सिखणी इहा इन्ही के मां पाण ॾे छिकियां। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी शादी खां बाद में उन सिख पंहिंजी घरवारी खे खयो पंहिंजे साहुरनि सां मिलाइण सतावड़े ते पियो वञे पर प्यादल पिया वञनि। ॿिन्ही खे सुवारी कान ही। माई भी पंधा तो सिख भी पंधा। कोठ खां ॿाहिरि निकिता। हिन मुसलमान खे ख़बर पई त हाणे 2 ॼणा झंग में वञनि था। पाण सां तलवार भी खयईं, घोड़ो भी कायईं, सिधो अची झंग में हिननि सां मिलियो। पाड़ेसरी हा, हिक ॿिए खे सुञाणंदा हा। सिख चयो ॾे ख़बर मुसलमान काॾे थो वञे? चई मां फलाणे ॻोठ थो वञा। मुसलमान पुछुसि तूं काॾे थो वञे? चई मां भी इन्ही ॻोठ ॾे थो वञा, मुंहिंजा साहुरा आहिनि। मुसलमान अटकल करे चयो त हीअ घोड़ो मुंहिंजो तुंहिंजे हवाले आहे, पंहिंजी घरवारी खे घोड़े ते खणी वञ, मां प्यादल थो वञा, तव्हां प्यादल न वञो। सिख चयो ठहे कोन थो, घोड़ो तुंहिंजो, मालिक तूं पंध थे, मां वरी घोड़े ते चढ़ा, बाक़ी हले भी तूं एॾे थो। हाणे भला मुंहिंजी घरवारी खे घोड़े ते पाण सां खयूं हल, मां भी तोसां गॾियो थो हलां, ईअं कंदे? मुसलमान जी त नियत इहा हुई। जी हा जब तकड़ी हिन हा कई सिख खे शक पियो। सिख चयो तकड़ी हा कई थी, मूंसां ख़यानत त कोन कंदे न? चए न ख़यानत कहिड़ी, पाण पाड़ेसरी हूं,
तू पैदल तो हली मां घोड़े ते तुंहिंजी घरवारी पुठियां वेठी आ ॻाल्हियूं कंदा था हलूं ख़यानत कहिड़ी गॾु हूं धार त कोन धार हुजऊं त ख़यानत थिए सिख तो चई मूंखे ज़मानत ॾे ज़मानत जी जंग में केरु ज़ामिन ॼाए जी वॾे पीर अब्दुल कादर दस्तगीर जो हथ ॾे चओ सुभान अल्लाह दिल बर दस्तगीर जो हथ दे त मुसा ख़यानत न कजा चई न सही क्या न कोंद से मुझो तुझे विच ते पीरान पीर दिल बर दस्तगीर तुझो मुझो ज़ामिला हिंदू चकदम देर कान कई माई के चई हिन सां घोड़े ते वे बई ॼणा घोड़े ते मुसलमान ऐं माई हुन जी सिखणी अॻियां हो चारो सिख हले पियो जमल घाटे जंग में आया आहिस्ता आहिस्ता तलवार कढी हुन मुसलमान ठगी कई आ जबरदस्त ताकत वारे नमूने सां उन सिख के धक जो हई ते बेचारे जी मुंडी लही वई औरत के जी खबरदार तुझो मुर्स मरी वियो हाणे तू मुंजी आ इए करे वठी घोड़ो भजाईंदो वञे वा सिखणी वेचारी मजबूर आ वेठड़ी आ पर कमल ये पोइते पई निहारे वरी अगते हले वरी पोइते निहारे हिक दफो ब दफा मुसलमान चवे तो पोइते छो थी निहारी जे पोइते इनी जे करे निहारिया थी त मुर्स त मरी वियो पर ज़ामिन देर छो कया मुझो ज़ामिन सघो आ सुभान अल्लाह यो देर कंदो ही कोने को जल दस्तगीर रखे मां ज़ामिन ठायो हो मुझा दोस्त जा माई इए सड कयो आ मीरा शाह मदद कर मुझे दस्तगीर दिली मुझा दोस्त दी माई रड़ कया इए चयो आ त दस्तगीर देर छो कया अना चार कदम अगते कोन हलियो आ त एकड़ो शख्स आ जे मुंह जे मथा कपड़ो आ नीरे रंग जो घोड़ो आ अग्या फिरी आयो आ चवे तो ओ ज़ाहिर में मुसलमान सदाइण वारा पोइते मोट जेको दस्तगीर के ज़ामिन कंदो आ उन जी दस्तगीर मदद कंदो आ मां हिनन जे मदद जे ला बगदाद मां हलियो आया पोइते थी एड़ी उन के हकल नहीं जो ने साह छडाए मोटी आया उनी लाश जे मथा पीरान पीर अची बिहारिस ओ जो को सिख मारियो है जंग में हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पांजे लकड़ जे इशारे सा उनके इशारे चवन था कुम बि इज़्निल्लाह उथी अल्लाह जे इज़्न सा ओ सिख जेरो थी चवे तो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइन था ओ मुसलमान ही हाने मुसलमान अग में सिखो हाने मुसलमान मुझी जमानत तो मुझे जमानत में ख़यानत कया हाने हिन जे एवज में तो जो सिर कलम तो कया पाण लकड़ जो इशारो फरमायूं तो उते जो ते ढेर थी मरी वयो सिख के चऊं तो ते केस थे तो मुझो नालो खणजा उन जो घोड़ो भी तोखे आयो ज़ाल बकाई घोड़ो बकाई मुसलमान थी गोठ आयो पांजे बिरादर सा गाल कई उन मुसलमान जे माटन घोड़ो सुञातो केस कयो जज वट केस हलियो मुझा दोस्त हुन सजी शाहिदी दिनी त हेड़े नमूने सा मुखे मारियो हई मां ज़ामिन पीरान पीर दिनो हो पर पीरान पीर जी करामत सा मां जिंदा थियो हां इनके मुंह कोन मारियो आ इनके दस्तगीर जे करामत मारियो आ मुझा दा जमल इहा फैसले जी गाल थी आ तमल जज तो हाओ बराबर पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो वडियो करामतूं आहिन उन में 250 घर सिखन जा हजरत पीरान पीर जी करामत ॾिसी वे सभई सिख वरी मुसलमान थिया हो अकेलो त गई मुसलमान हो पर ॿिया 250 घर भी मुसलमान बणजी वया अदा पीरान पीर बचड़ो कहजो आ चो अली जो कहजो बचो आ जे बचड़े में हा ताकत आ त अब्बे अली में केडो मकाम होंदो हजरत अली जे फरजंद में हा कुवत आ हजरत अली उल मुर्तजा जे बचड़े में हा ताकत आ त शेरे खुदा में केतरी ताकत होंदी असा चौथा अली असा जो इमाम आ सभई चो अली असा जो
उन इमाम जा तवां सां गुलाम आहियूं, उन जे आल जा भी गुलाम आहियूं, पर गुलाम आहियूं सुन्नत जमात जा जंजो अकीदो सही आ। न शियन सां असांजो वास्तो आ, न वहाबन सां असांजो वास्तो आ। असां उन्हनि मां कोन आहियूं जो चवंदासीं त वेचारड़ा शिया बि चङा हन, के वरी चवंदा त वेचारड़ा वहाबी बि चङा हन। हो बि वेचारा, हो बि वेचारा, त तूं छा आहे? अल्लाह हिदायत करेव, चओ आमीन। मुझा दोस्तों पक्का थियो, सच्चा थियो, सुन्नी थियो, आशिक थियो, शियन खां भी पान के बेजार कयो, वहाबन खां भी पान बेजार कयो। इंशाअल्लाह ताला तवा असा जा मदीने वारे साईं जे दामन में हथ हूंदा। अल्लाह ताला हिन गोठ के आबाद फरमाए, हिन जमात के आबाद फरमाए। असांजे दोस्त मोहम्मद सईद आ, हुन जो भाव आ, हुन जा माइट हन, माशाअल्लाह सालों साल जलसो कराइन था। अल्लाह सी तवा जे माल में, रिज़्क में, बच्चन में, दीन में, ईमान में बरकत नाज़िल फरमाए। अज चिठन जो दिहाड़ो नाहे, गाल इहा थव त चिठन जा तकरीबन मां तकरीर में जवाब ॾेई छॾिया, नई गाल का भी कान्हे। पर तव्हां जेकॾहिं ज़बरदस्ती कयो था त कुझु मुते रहम कयो, मां पोढ़ो माण्हू आहियां, पोढ़ो माण्हू, पोढ़े खे घणो थकाइबो नाहे। अदा लिखे तो त साईं के माण्हू असां कादिरन खे पादरी था चवन। हाणे इहा का ॻाल्हि आहे, फज़ीलत आहे। अबा कादरी तरीक़ो अब्दुल कादिर ॾे मनसूब आहे। हाणे जेको पीरान पीर जी निस्बत खे पादरी चवे, वो पाण पादरन जो हक़दार आहे। ये चवण वारो गलत आ, न चवण खपे। कंहिं भी तरीक़े वारे के, बुजुर्गन जी निस्बत वारे तरीक़े के घट वध न ॻाल्हाए। के माण्हू असांजे इलाइक़े में आहिनि, चवन था त काफ़र के भी काफ़र न चओ। छा चऊं सभा? गॾह के गॾो चइबो या गऊं? न वेचारे गॾह के गॾो न चओ, मता सुभाणे गऊं थी पवे। खुदा जी का हिदायत थे, काफ़र के काफ़र चइबो। काफ़र के काफ़र कुरान में कोन पढ़ंदा, कुल या अय्युहल काफ़िरून, ओ काफ़िरो। काफ़र के छा चइबो? कुरान तो चवे चवणो आ, काफ़र के काफ़र चइबो। औरत मस्जिद में बुहारी दे या न, मर्द मरी या न, माई के चो तो घर बुहार, मस्जिद के पाणी मर्द बुहार ॾींदा। बाक़ी जेकॾहिं कंहिं अमड़ के, कंहिं भेण के पाकाई हुजे, छा हुजे, ॾाढे चो पाकाई हुजे त पोइ ऐं बेपर्दगी भी न थे, इहो भी शर्त आहे। बेपर्दगी भी, पर्दो हुजे, ॿियो धारियो न हुजे, त पोइ अल्लाह जे घर के बुहारी ॾेई सघे थी। फोन ते या मोबाइल ते निकाह कजे या न, न अदा न कबो। काफ़र या मुशरिक जे इस्तेमाल थियल थाव के मुसलमान इस्तेमाल करे, कुतो थाव विञाए वे खाईंदो, मुशरिक ऐं काफ़र जो थाव न खाए। किस्तन ते सामान वठण जायज़ आ या न, इन जा ॿ जवाब आहिनि। किस्तन ते सामान वठण जा ॿ जवाब आहिनि। हिकिड़ो त जायज़ आ, ॿियो ना जायज़ आ। जायज़ कहिड़ो आ? बाबा हे 50 रुपए जी शइ आ, पोइ तूं अॼु ॾींहुं, सुभाणे ॾींहुं, 5 महीने ॾींहुं, साल खां पोइ ॾींहुं, इहा 50 रुपए ॾिजां, इहो जायज़ आहे। पर जेकॾहिं किस्तनि ते चवे थो बाबा आहे हीअ शइ 20,000 जी, पर तोते किस्तूं कयूं था 6 महीननि जूं, तूं असांखे 45,000 ॾिजां रखत वारा, इहो हराम। उधर ते पैसा वधाए वठणु हराम। ये सब पढ़ाईंदे जा। शराबी जंहिं गिलास में पानी पिए, उन में पानी पीजे या न,
अल्लाह से शराबन खां बचाए चो आमीन। हुजूर फरमायो आ त शराबी जमल शराब हथ में खणंदो आ उन जो ईमान मोकलाए वेंदो आ। शराब पीते ही मरी पियो त काफर थी मरी वेंदो आ। त जेकर उन जा थाम हुजूर जे ज़माने में शराब जा थाम हुजूर भञाए छॾिया। पाण फर शराब जा थाम न त हुजूर चए हाणे धोई पोई इस्तेमाल कयो, पाण फर न इहे थाम भञी साड़े छॾे। असां हिकड़ी पीरान पीर जे नाले ते मेह बासी आ। हाणे असां उहा ख़ैरात करण था चाहियूं। जेकॾहिं मस्जिद लाइ ॾिजे त जाइज़ थींदो या न। तव्हां उनखे ख़ैरात करण जे बजाय उनखे पिड़ीअ ते विकिणो ऐं विकिणण खां पोइ जेके पैसा मिलनि उन पैसनि खे मस्जिद में लॻायो। मस्जिद में लॻाए चयोसीं त ही पैसा पीरान